दोस्तों अज ज़बरदस्त अपडेट तव्हां सां मां शेयर कंदुसि। ड्रामो सीरियल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। बहरहाल हिकु अपडेट वॾी आई आहे जेका मां तव्हां सां शेयर कंदुसि। हिन वीडियो खां आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि कुझु सो वर्क के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों पंहिंजे ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में हिकु त तव्हांखे सांवल जेको मायूस नज़र ईंदो सो सांवल चाकर ख़ान उन खे मायूस करे छॾियो आहे। जंहिं ते हू इतबार कंदो सांवल चाकर ख़ान जे लाइ जान ॾियण लाइ बि हाज़िर थी वेंदो। उन चाकर उन खे इग्नोर कयो आहे वक़्ती तौरु ऐं पोइ सांवल जी इज़त बहाल थींदी चाकर ख़ान जे अॻियां तॾहिं जॾहिं हू कासिम खे पकिड़े खंभे खणी उन जे आॾो पेश कंदो। फ़िलहालु सांवल पंहिंजे हिसाब सां कम खे हलाईंदो ऐं होॾां जेको आहे जाबर वारा उअं ई हैदर खे वरगलाइण जे चकर में आहिनि। हैदर इहो सांवल खे अॻे ॿुधाए छॾियो आहे। बाक़ी सिकू फ़िलहालु टटा ठड़ाक ठड़ाक कंदो थो अचे हेॾे होॾे कंहिं कम जो न आहे। बाक़ी अचण वारे एपिसोडनि में हिकु शइ तव्हांखे वाज़े नज़र ईंदी, हसीना बेगम जी विक्ट्री। हसीना बेगम वक़्ती तौरु कासिम खां वॾा वॾा कम वठंदी और रुंडे वारनि खां अलॻि अहिड़े हिसाब सां जेको आहे इहो कासिम अमा करे हर उहो कमु कंदो जेको पहिरियों न करे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।